बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आई एम मोहम्मद शरीफ एंड यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। असां पंहिंजे प्रीपोजिशन जे कोर्स खे वधाईंदे क्लास नंबर 3 सां हाज़िर आहियूं। इंशाल्लाह हिन क्लास में पाण अवर ऐं अबाउ जे मुतलिक़ सिखंदासीं त अवर छा आहे, अबाउ छा आहे ऐं इन्हनि ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु आहे, इन्हनि जो यूज़ कीअं ऐं किथे कबो आहे। त इहो सभु कुझु पाण इन वीडियो में कवर कंदासीं, लेकिन इन खां पहिरीं असां ईअं चवंदासीं त इन वीडियो खे हींअर ई लाइक करे असांखे सपोर्ट करियो ताकी असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। सभ खां पहिरीं त असांखे इहो मालूम हुजणु लाज़मी खपे त अबाउ ऐं ओवर छा हूंदो आहे। इन लाइ असां हिते हिकु डेफिनेशन जो इस्तेमालु कयो आहे जंहिंमें चयो वञे थो द प्रीपोजिशन्स अबाउ एंड ओवर बोथ डिस्क्राइब द पोजिशन ऑफ समथिंग इन अ हायर पोजिशन देन अदर थिंग्स, हाउएवर वी यूज़ दीज टू वर्ड्स डिफरेंटली। मतिलबु त अबाउ ऐं ओवर प्रीपोजिशन ई आहिनि, लेकिन इहो कंहिं पोजिशन खे डिस्क्राइब करण लाइ इस्तेमालु कबा आहिनि। उहो पोजिशन जेका कंहिं शइ जे मथे हुजे उन पोजिशन खे ॿुधाइण लाइ असीं अबाउ या ओवर जो इस्तेमालु कंदा आहियूं। लेकिन इन जो इस्तेमालु कंहिं मथे वारी शइ खे बयानु करण लाइ कबो आहे, लेकिन इन्हनि जो इस्तेमालु डिफरेंट हूंदो आहे। उहो कीअं हूंदो आहे उहो अॼु असां हींअर इन वीडियो में सभु कुझु सिखंदासीं। जीअं तव्हांखे ख़बर पइजी वई त अबाउ ऐं ओवर जो इस्तेमालु असीं कंहिं मथे वारी शइ खे बयानु करण लाइ कंदा आहियूं, लेकिन इन्हनि जा रूल अलॻि अलॻि हूंदा आहिनि। मतिलबु त इन्हनि जो इस्तेमालु करण जा तरीक़ेकार अलॻि हूंदा आहिनि। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजे नंबर 1 रूल खां। नंबर 1 रूल जंहिंमें चयो वञे थो अबाउ जो इस्तेमालु असीं कंहिं हायर पोज़ीशन लाइ कंदा आहियूं ऐं जेको आहे सो ओवर जो इस्तेमालु असीं कंहिं एग्ज़ैक्टली हायर पोज़ीशन लाइ कंदा आहियूं। उहो कीअं कंदा आहियूं, मिसाल ऐं मिसाल खां पोइ तस्वीर में ॾिसूं था। असां वटि मिसाल आहे, मिसाल खां पहिरीं तस्वीर खे ॾिसूं था। असां वटि हिते हिकु ए सर्किल आहे, उन खां मथां टे ॿिया सर्किल आहिनि जंहिंमें बी सर्किल आहे, सी सर्किल आहे ऐं वरी डी सर्किल आहे। त हिते एग्ज़ाम्पल में चयो वञे थो बी एंड डी आर अबाउ द ए, मतिलबु त बी ऐं डी ए खां मथे आहिनि। हिते ॾिसो बी बि मथे आहे, ए बि मथे आहे, हक़ीक़तन सी बि मथे आहे, लेकिन असीं हिते सी खे छो कोन्हे बयानु कयो, छाकाणि त हिते चयो वञे थो ओनली सी इज़ ओवर द ए। फ़क़ति सी अहिड़ो सर्किल आहे जेको ए जे बिल्कुलु मथां आहे। मतिलबु त असीं अबाउ जो इस्तेमालु तॾहिं कंदा आहियूं जॾहिं का बि शइ कंहिं शइ जे मथे हुजे, लेकिन उहो बिल्कुलु सिधी मथे न हुजे, कुझु टेढ़ी हुजे, कुझु अॻिते हुजे, पोइते हुजे, लेकिन बिल्कुलु सिधी मथे हूंदी, तॾहिं असीं ओवर जो इस्तेमालु कंदासीं। जीअं त चयो वियो आहे एग्ज़ैक्टली हायर, मतिलबु बिल्कुलु उन जे मथां हुजे, तॾहिं असीं उन शइ खे बयानु करण लाइ ओवर जो इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं उहो बिल्कुलु मथां न हुजे तॾहिं असीं अबाउ जो इस्तेमालु कंदा आहियूं। एतिरे ताईं तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो। चलो हिकु ॿियो बि मिसाल ॾिसूं था। ॿिए मिसाल में चयो वियो आहे द फैन फिक्स्ड ओवर द टेबल। हिते ॾिसो पखो जेको बिल्कुलु टेबल जे मथे आहे, त हिते असीं ओवर जो इस्तेमालु कयोसीं। जेकॾहिं हेठि ॿियो सेंटेंस ॾिठो वञे तंहिंमें चयो वियो आहे द फैन इज़ प्लेस्ड अबाउट द टेबल, मतिलबु त पखो टेबल खां मथे आहे। हिते ॾिसो पखो टेबल जी बिल्कुलु सिधो न आहे, कुझु पासीरो लॻल आहे, टेबल जे मथे साम्हूं बिल्कुलु ई न आहे। त इन लाइ हिते असीं अबाउ जो इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं बिल्कुलु ई सिधो मथे लॻल हुजे हा तॾहिं असीं हिते ओवर जो इस्तेमालु करियूं हा। उमीद कंदा आहियूं तव्हांखे अबाउ ऐं ओवर जो पहिरियों रूल सम्झ अची चुको हूंदो। पहिरें रूल में चयो वियो त असीं अबाउ जो इस्तेमालु तॾहिं कंदा आहियूं जॾहिं का बि शइ कंहिं शइ जे मथां हुजे, लेकिन उहो हिकिड़ी साइड ते हुजे, बिल्कुलु उन जो सिधो मथे न हुजे। ऐं ओवर जो इस्तेमालु तॾहिं कंदा आहियूं जॾहिं का बि शइ हुजे उन शइ जे मथां का बिल्कुलु एग्ज़ैक्टली मथां हुजे, तॾहिं असीं ओवर जो इस्तेमालु कंदा आहियूं। चलो हाणे ॾिसूं था रूल नंबर 2। रूल नंबर 2 रूल नंबर 2 में असांखे अबाउ जो इस्तेमालु तॾहिं करिणो आहे जॾहिं बेटर देन हुजे समथिंग या वरी समवन, त उन जाइ ते असीं अबाउ जो इस्तेमालु कंदासीं। ऐं ओवर जो इस्तेमालु असीं तॾहिं कंदासीं जॾहिं मोर देन हुजे नंबर, त उन जाइ ते असीं ओवर जो इस्तेमालु कंदासीं। चलो इन्हनि खे मिसालनि में डिटेल में सम्झूं था। हिते सभ खां पहिरीं असांजा ओवर जा 2 मिसाल आहिनि, तंहिंमें असीं ओवर खे सम्झूं था त ओवर जो असीं मोर देन नंबरनि में कीअं यूज़ कंदा आहियूं। ॾिसो हिते चयो वियो आहे पहिरें एग्ज़ाम्पल में देर आर ओवर 50 पीपल वर्किंग इन द बिल्डिंग। हिते 50 खां वधीक माण्हू बिल्डिंग में कमु करे रहिया आहिनि।
मतिलबु त 50 खां वधीक ऐं हिते 50 नंबर आहिनि, त इन लाइ असीं हिते ओवर जो इस्तेमालु कयोसीं। हा, हिते असीं मोर देन जो बि इस्तेमालु करे सघूं था। ओवर वारी जाइ ते अगरि मोर देन हुजे हा तॾहिं बि हीउ जुमिलो सही हुयो। चवण जो मतिलबु त असीं ओवर जो नंबरनि में तॾहिं इस्तेमालु करे सघंदा आहियूं जॾहिं को फिक्स नंबर हुजे, उन खां तादादु वधीक हुजे, उन नंबर खां पहिरीं असीं ओवर जो इस्तेमालु कंदा आहियूं। ॿियो मिसाल आहे, हिन में चयो वियो आहे यू हैव बीन हेयर फॉर ओवर 12 आवर्स, मतिलबु तव्हांखे हिते 12 कलाकनि खां वधीक टाइम थी चुको आहे। त हिते बि असीं ओवर जो इस्तेमालु तॾहिं कयोसीं छाकाणि त इन खां पहिरीं 12 जेका आहिनि सो नंबर आहिनि ऐं इन में चयो वियो आहे त 12 कलाकनि खां वधीक, त इन लाइ असीं हिते ओवर जो इस्तेमालु कयोसीं। उमेद कंदा आहियूं त इहो तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो त नंबर में असीं ओवर जो इस्तेमालु कीअं कंदा आहियूं। तंहिंखां पोइ असांजो समो आहे अबाउ। अबाउ लाइ बि हिते 2 सेंटेंस आहिनि, उन्हनि में सम्झूं था त अबाउ जो इस्तेमालु कीअं कबो आहे। पहिरें सेंटेंस में चयो वियो आहे ही परफॉर्म्ड अबाउट माई एक्सपेक्टेशन्स, मतिलबु त हिन जी परफॉर्म जेका आहे सो मुंहिंजी एक्सपेक्टेशन खां मथे आहे। त हिते बि असीं अबाउ जो इन लाइ इस्तेमालु कयोसीं छाकाणि हिते मोटर देन हुयो, बेटर देन हुयो, त हिते असीं बेटर देन जो बि इस्तेमालु करे सघूं था। ही परफॉर्म्ड बेटर देन माई एक्सपेक्टेशन ईअं बि थी सघे थो, लेकिन हिते जेको आहे सो अबाउ असां बहितरीन लाइ इस्तेमालु कयो आहे। चलो हिकु ॿियो मिसाल ॾिसूं था, हिन में अबाउ खे सम्झूं था। इफ वी टॉक अबाउट परफॉर्मेंस, जेकॾहिं असीं परफॉर्मेंस जे मुतलिक़ ॻाल्हायूं, यू आर अबाउ मी, तूं मूंखां मथे आहीं। हिते ॾिसो यू आर बेटर देन मी बि थी सघे थो, लेकिन असीं हिते यू आर अबाउ मी जो इस्तेमालु कयोसीं। उमेद कंदा आहियूं तव्हांखे रूल नंबर 2 बि सम्झ में अची चुको हूंदो, जंहिंमें असीं अबाउ जो इस्तेमालु कयोसीं समथिंग या वरी समवन लाइ। उन खां पहिरीं जेको आहे सो बेटर देन हूंदो आहे, उन जाइ ते असीं अबाउ जो इस्तेमालु करे सघूं था। ऐं ॿिए नंबर ते हुयो त ओवर जो इस्तेमालु, उहो असीं नंबरनि में कंदा आहियूं। जेकॾहिं नंबर हिते हूंदा, उन खां वधीक तादादु जेकॾहिं ज़ाहिर थिए पियो, तॾहिं असीं ओवर जो इस्तेमालु कंदा आहियूं। चलो हाणे असीं ॻाल्हि कंदा आहियूं रूल नंबर 3 जे मुतलिक़। रूल नंबर 3 में पाण ॻाल्हि कंदासीं ओवर जे मुतलिक़। मतिलबु त ओवर जो रूल नंबर 3 में कीअं यूज़ कबो आहे। हिन में चयो वञे थो मूव फॉर हायर पोज़ीशन, मतिलबु त ओवर जो इस्तेमालु तॾहिं कंदासीं जॾहिं का बि शइ पियल हुजे या बीठल हुजे, उन जे मथां का शइ गुज़री वञे, तॾहिं असीं ओवर जो इस्तेमालु कंदासीं। का बि शइ आहे, घर आहे, उन घर जे मथां अगरि को पत्थर गुज़री वञे, पत्थर उछलायूं पाण उन घर जे मथां मटी वञे, तॾहिं पाण ओवर जो इस्तेमालु कंदासीं। मिसालनि में सम्झूं था, ही जम्प्ड ओवर द रोप, मतिलबु त हिन रस्सी जे मथां टुप खयों। हिते ॾिसो हिकु रस्सी हुई हिकिड़ी जाइ ते, उन जे मथां पाण टुप आहियूं, त हिते पाण ओवर जो इस्तेमालु कंदासीं। ॿिए मिसाल में चइजो थो द बॉल वेंट ओवर द बिल्डिंग, बॉल जेको आहे सो बिल्डिंग जे मथां गुज़री वियो। त हिते बि असीं ओवर जो इस्तेमालु इन लाइ कयो छाकाणि त बिल्डिंग जेका हुई या घर हुयो, जेको बि सम्झो, उन जे मथां बॉल गुज़री वियो, उन जे बिल्कुलु एग्ज़ैक्टली मथां मटी वियो आहे, त इन लाइ असीं हिते ओवर जो इस्तेमालु कयोसीं। तंहिंखां पोइ असां वटि आहे द स्टोन जस्ट वेंट ओवर मी, मुंहिंजे सिर जे मथां पत्थर मटी वियो या गुज़रियो आहे, त इन लाइ बि असीं ओवर जो इस्तेमालु कयोसीं। ॾिसो त ओवर जो रूल नंबर 3 में तॾहिं इस्तेमालु कंदासीं जॾहिं का बि शइ हुजे बिल्कुलु एग्ज़ैक्टली उन जे मथां गुज़री वञे, तॾहिं पाण ओवर जो इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं उहा शइ पासो ॾेई मटी वञे, तॾहिं असीं हुते अबाउ जो इस्तेमालु कंदासीं, ओवर जो इस्तेमालु कोन कंदासीं। त ही हुई पंहिंजी अॼु वारी क्लास, जंहिंमें पाण अबाउ ऐं ओवर जे मुतलिक़ सिखियोसीं, जंहिंमें 3 मुख़्तलिफ़ तरह जा रूल हुआ, त टिनी खे पाण तव्हांखे बयानु करे ॿुधायोसीं। उमेद कंदा आहियूं त इहो क्लास तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त इन क्लास खे हींअर ई लाइक करे छॾियो। इनशाअल्लाह हाणे असां तव्हांजी ख़िदमत में हिकु न्यू क्लास सां मुलाक़ात कंदासूं। तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान। सिंध बाराजियन सिंधी टोपी अजरत बाराजियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची